बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। केतिरा ई माण्हू जेके पंहिंजी पसंदीदा पोज़ीशन ते हुजणु चाहिनि था, पर हिन वक़्त ताईं उन पोज़ीशन ते न आहिनि। इन लाइ न त उहे सियाणा न आहिनि, बल्कि उन्हनि वटि हिकु शइ जी कमी आहे, उहा आहे डिसिप्लिन। ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ो चए थो मां इंतज़ारु कंदुमि सुठे वक़्त जो, जॾहिं मां सुठो महसूसु करणु लॻंदुमि, वक़्त ऐं हालात मुंहिंजे हक़ में हलिया त पोइ बि मां पंहिंजी पोज़ीशन जी हासिलात लाइ महिनत करणु शुरू कंदुमि। ऐं ॿिए जो अज़म इहो आहे त मां हाणे खां ई पंहिंजी उन पोज़ीशन जी हासिलात लाइ महिनत करणु शुरू थो कयां। स्टेप बाय स्टेप महिनत करण में ई मूंखे सुठो महसूसु थियणु लॻंदो, ऐं वक़्तु ऐं हालात पोइ इहे सभु शयूं ख़ुदि मुंहिंजे हक़ में अची वेंदियूं। अगरि शुरूआती ॾींहंनि में को नतीजो नज़र न आयो, पोइ बि मां पंहिंजी महिनत जारी रखंदुमि। तव्हां ॾिसंदव, पहिरियों माण्हू हमेशह लक ऐं सुठे वक़्त जे इंतज़ार में पंहिंजी सॼी ज़िंदगी विञाए छॾींदो, ऐं हिन जॻह ते ॿियो जेको रोज़ु का न का नंढी बिट उन पोज़ीशन लाइ अंजाम पियो ॾिए, जेको लक बजाए एफर्ट ते यकीन पियो रखे, जेको हर रोज़ु पंहिंजे कम सां लॻो पियो रहे, आहिस्ता आहिस्ता को न को रस्तो ॻोल्हे पंहिंजो मक़सदु हयात पूरो कंदो। इहो आहे डेली डिसिप्लिन। अ ग्रेट लाइफ इज़ बिल्ट नॉट बाय रिवोल्यूशन, अ ग्रेट लाइफ इज़ बिल्ट बाय एवोल्यूशन। हिकु वॾी अज़मत लाइ हिकु धक में वॾे इनक़लाब जी ज़रूरत न आहे, बल्कि हर रोज़ु हिकु नंढो क़दम तव्हांखे हिकु वॾी मंज़िल ते पुॼाईंदो। डेली डिसिप्लिन पंहिंजी ज़िंदगीअ में आणियो। तव्हां जेको रोज़ु कयो था उहो वधीक इम्पोर्टेंट आहे, बजाए हिन जे जेको तव्हां महीननि में हिकु दफ़ो कंदा आहियो। तव्हां जेको रोज़ु कयो था उहा तव्हांजी ज़िंदगी आहे। योर फ्यूचर डिपेंड्स ऑन वॉट यू डू टुडे। असांजो मुस्तक़बिल सभु कुझु इन ते ई निर्भर आहे त असां रोज़ु कहिड़ा अमल अंजाम था ॾियूं। नहजुल बलागा मां मिलंदड़ इल्म जे दरवाज़े हज़रत अली अलैहिस्सलाम जो मारूफ़ कौल, तव्हां जूं आदतूं ई तव्हांजे मुस्तक़बिल जो ताईन कनि थियूं। तव्हां जूं डेली जूं आदतूं तव्हांजो मुस्तक़बिल तयारु कनि थियूं। 24 कलाकनि में निंड खां पोइ तव्हां जंहिं शइ में पंहिंजो वक़्तु ॾियो था उन में ई तव्हां महारत हासिलु कंदो। अगरि सही वक़्त जे इंतज़ार में हद खां वधीक वेठा हूंदो त वेला वांदा थी वेंदो। तव्हांजो जेको बि पसंदीदा कमु आहे उहो कंदा रहंदव त उन में महारत हासिलु कंदव, या पंहिंजी पोज़ीशन या जेको बि तव्हांजो मक़सदु आहे उन जो रस्तो रोज़ु ॻोल्हण सां तव्हांखे मिली वेंदो। ज़रूरत आहे डेली डिसिप्लिन जी। प्ले द लॉन्ग गेम। हिकु वॾो मक़सदु रखो, उन जे लाइ रोज़ु नंढी बिट हिकु नंढी कोशिशि कयो। सिर्फ़ु हिकु क़दम हिकु ॾींहं में वधायो। हर उहो मक़सदु जेको इंसान ज़ात जी भलाईअ जे लाइ ठाहिजे, उन में रुकावट ज़रूरु ईंदी। तव्हां वटि हिमत हुजणु खपे उन खे फेस करण जी। रुकावट खे हटाइण लाइ हिमत सां गॾोगॾु अज़म, तहमुल, क़ाबिलियत, ज़हनियत, साबित क़दमी, जंहिंजो डेली इस्तेमालु ई डेली डिसिप्लिन आहे। रोज़ु पंहिंजी फील्ड सां रिलेटेड किताब पढ़णु, हिकमत अमली सां पंहिंजा मक़सद सेट करणु, लिखणु, फ़नी फ़ाश वीडियोज़ ते टाइम ज़ाया करणु बजाए पंहिंजे फील्ड सां रिलेटेड वीडियोज़ ॾिसणु, बयान ॿुधणु, जीअं तव्हांखे अञा वधीक इल्मु हासिलु थिए पंहिंजे फील्ड जो, या जेको तव्हां करणु चाहियो था, जेको तव्हां बणिजणु चाहियो था। तव्हांखे ज़रूरत आहे रोज़ु अहिड़ा बयान ॿुधण जी, अहिड़ा किताब पढ़ण जी, बजाए फ़नी फ़ाश वीडियोज़ जे। इहो ई डेली डिसिप्लिन आहे। एतिरो आसान आहे। क़ुर्बानी आहे अयाशियुनि जे तर्क करण जी, क़ुर्बानी आहे ज़माने वारी गपशप छॾे तनहा वेही पढ़ण जी, ऐं फहश फज़ूल फालतू कचहरियूं करण वारे माण्हुनि खां दूरी अख़्तियार करण जी।
अगरि अहिड़ी डिसिप्लिन वारी ज़िंदगी तव्हां हफ़्तो जी वञो जंहिंमें तव्हांजो वक़्तु फ़ज़ूल शयुनि बजाए पढ़ाई, अमल, बयान ॿुधणु, वर्ज़िश, इबादत में डिवाइड थियल हुजे, तव्हांजो हर रोज़ जो हिकु क़दम तव्हांजे मक़सद ॾांहुं वेंदो हुजे, पोइ बि तव्हां फेल थी वेंदो अगरि इन जे करण सां तव्हांजे अंदरि में वॾाई ऐं फ़ख़्रु अची वियो। हिकु दफ़ो ॿीहर हज़रत अली साईं जन जो कॉल हिन मौज़ूअ सां टच थो थिए त उहो गुनाह जेको तव्हांजे दिलि में पेशेमानी आणे ऐं दुआए तौबा जे ज़रिए अलाह ताला जे वेझो करे, उहो गुनाह उन नेकीअ खां भलो आहे जेका तव्हांजे दिलि में वॾाई पैदा करे। पंहिंजे डेली डिसिप्लिन में, पंहिंजी डेली लाइफ में एड कयो आजिज़ीअ खे बि। हर उहो मक़सदु जंहिंजे लाइ तव्हां को आसान रस्तो ॻोल्हींदव, जंहिंमें का ज़िमेदारी न हुजे, जंहिंमें का महिनत न हुजे, जंहिंमें का क़ुर्बानी न हुजे, जंहिंमें का आजिज़ी न हुजे, जंहिंमें का जानी माली रिस्क न हुजे, त उन मक़सद में को एज़ाज़ न हूंदो, उन मक़सद में को इनाम न हूंदो, न का तब्दीली, हिकु वॾी ड्रेग ऐं अणवणंदड़ ज़िंदगी। इन जे उलट उहो रस्तो जंहिंमें ज़िमेदारी, महिनत, क़ुर्बानी, आजिज़ी हुजे, उहो बिल आख़िर तव्हांखे फ्रीडम ताईं पहुचाईंदो। डेली डिसिप्लिन खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणायो।